अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि सीनियर असिस्टेंट BS 15 जो, स्टीरियोटाइपिस्ट BS 14 जो, डेटा एंट्री ऑपरेटर BS 14 जो, जूनियर असिस्टेंट BS 11 जो, सब असिस्टेंट BS 9 जो, कुक BS 3 जो ऐं नाइब कासिद BS 2 जो। सीनियर असिस्टेंट BS 15 जे लाइ बैचलर डिग्री रिक्वायर्ड आहे। उमिरि जी हद 18 खां 28 साल आहे। इन में सिंध ऐं पंजाब पर अप्लाई करे सघनि था। नंबर ऑफ वैकेंसीज 2 आहिनि। स्टीरियोटाइपिस्ट BS 14 जी आहे। इन में इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे। 80 वर्ड पर मिनट शॉर्ट हैंड जी स्पीड रिक्वायर्ड आहे ऐं 40 वर्ड पर मिनट टाइपिंग जी स्पीड रिक्वायर्ड आहे। इन में हिकिड़ी पोस्ट आहे पंजाब वारनि जे लाइ। डेटा एंट्री ऑपरेटर जी पोस्ट आहे। इन में बैचलर डिग्री रिक्वायर्ड आहे ऐं 1 ईयर IT जी डिप्लोमा रिक्वायर्ड आहे। इन में टाइपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनट हुजे। इन में 18 पोस्टूं आहिनि। इन में तकरीबन पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघे थो। जूनियर असिस्टेंट BS 11 जी पोस्ट आहे। इन में इंटरमीडिएट रिक्वायर्ड आहे। इन में उमिरि जी हद 18 खां 25 साल आहे। इन में 5 वैकेंसीज आहिनि। इन में पंजाब, सिंध ऐं KPK वारा अप्लाई करे सघनि था। सब असिस्टेंट BS 9 जी पोस्ट आहे। इन में मैट्रिक रिक्वायर्ड आहे ऐं 3 वर्ड पर मिनट रिक्वायर्ड आहे। टाइपिंग स्पीड इन में 18 खां 25 साल उमिरि रिक्वायर्ड आहे। इन में 19 पोस्टूं आहिनि। इन में तकरीबन पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघे थो। कुक BS 3 जी आहे। मिडिल विथ 3 to 5 years relevant experience। इन में मिडिल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे। 18 खां 25 साल उमिरि जी हद आहे। इन में हिकिड़ी पोस्ट आहे ऐं इहा इस्लामाबाद जे लाइ। उन खां पोइ नाइब कासिद BS 2 जी पोस्ट आहे। इन में प्राइमरी पास तालीम रिक्वायर्ड आहे। 18 खां 25 साल उमिरि जी हद रिक्वायर्ड आहे ऐं इहे बि 21 पोस्टूं आहिनि इस्लामाबाद वारनि जे लाइ। हाणे हिन में सभिनी खां पहिरियां तव्हां वेबसाइट ते वञी www.ecp.gov.pk ते वञी अप्लाई कंदा। उन खां पोइ तव्हां इन जी हार्ड कॉपी पंहिंजे डॉक्यूमेंट्स NIC सां गॾु सबमिट कराईंदा। हीउ जेको एड्रेस ॾिनल आहे PO बॉक्स नंबर 1418 विदिन 20 days ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस एडवर्टाइजमेंट। हिन एडवर्टाइजमेंट खे 1-2 ॾींहं थी विया आहिनि। इट मीन्स तव्हांखे अगस्त जो महीनो ख़तम थियण खां पहिरियां ई तव्हांखे ही फॉर्म फिल करे ऐं सबमिट कराइणो आहे। हाणे ॾिसूं था पहिरियां ऑनलाइन अप्लाई कीअं कबो ऐं उन खां पोइ तव्हां उनजी प्रिंट कॉपी कढी ऐं तव्हां सबमिट कराईंदा। डिप्टी डायरेक्टर ईस्ट 2 PO बॉक्स नंबर 1418 GPO इस्लामाबाद ते। ये असां URL लिखी छॾियो आहे www.ecp.gov.pk। ये असां इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते अची वियासीं ऐं हिते ही तव्हां जॉब्स जो बटन ॾिसी रहिया आहियो। हिते क्लिक कंदव। जीअं ई हिते क्लिक कंदव त ही पोस्ट एडवर्टाइज बाय ECP सेक्रेटरीट इस्लामाबाद हिते लिखियल आहे जॉब्स अवेलेबल। त हिते असां क्लिक कंदासीं। जीअं ई हिते असां क्लिक कयोसीं थी ॾिसो जेके एडवर्टाइजमेंट में पोस्टूं हुयूं अची वियूं। सीनियर असिस्टेंट, स्टीरियोटाइपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, जूनियर असिस्टेंट, सब असिस्टेंट, कुक, नाइब कासिद। इन्हनि जी लास्ट डेट टू अप्लाई आहे 28/8/2022 मतलब 28 अगस्त 2022 लास्ट डेट आहे अप्लाई करण जी इन्हनि सभिनी जॉब्स में। हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ असां हिते ही जेको अप्लाई नाउ जो बटन आहे इन ते क्लिक कंदासीं। अगरि जेकॾहिं वरी बि तव्हांखे जॉब डिटेल्स ॾिसणियूं आहिनि त तव्हां इन ते क्लिक कंदव। जीअं ई असां अप्लाई नाउ ते क्लिक कयोसीं थी असां वटि फॉर्म अची वियो लॉगिन। हाणे हिते असां रजिस्टर अ न्यू अकाउंट कंदासीं। रजिस्टर न्यू अकाउंट करण खां पोइ असां पंहिंजी पूरी डिटेल ॾींदासीं जंहिंमें नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, ईमेल एड्रेस, कंप्लीट पोस्टल एड्रेस, ईअं सॼो तव्हांखे फॉर्म भरे वञिणो आहे। ऐं हिते ही जेको सिक्योरिटी कोड हुजे इहो तव्हांखे हिते लिखणो आहे। हिते क्लिक करणो आहे। उन खां पोइ एग्री एंड रजिस्टर नाउ ते क्लिक करणो आहे। मुंहिंजो ऑलरेडी रजिस्टर थियल आहे त इन करे मां डायरेक्ट लॉगिन थो कयां। हाणे असां हिते लॉगिन कंदासीं। मथे असां पंहिंजो NIC एंड पासवर्ड लॻायो आहे। हाणे कोड लॻाईंदासीं। उन खां पोइ ही जेको लॉगिन नाउ आहे इन ते क्लिक कंदासीं। जीअं इन ते क्लिक कयोसीं त ही अची वई असांजी वेलकम टू डियर ज़ाकिर यू आर लॉगिन इन एज। ही मुंहिंजो डिटेल्स अचनि थियूं। हाणे हिन अप्लाई करण खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी प्रोफाइल पूरी एडिट करणी पवंदी। त तव्हां वटि 3 ऑप्शन ईंदा, पर्सनल इंफॉर्मेशन, एजुकेशनल इंफॉर्मेशन ऐं एक्सपीरियंस। त तव्हां पर्सनल इंफॉर्मेशन ऑलरेडी फिल करे छॾी आहे रजिस्ट्रेशन वक़्तु, उहा पूरी फिल्ड हूंदी। उन खां पोइ ईंदो अकेडमिक एंड प्रोफेशनल कैरियर। त तव्हांखे पंहिंजी अकेडमिक पूरी डिटेल ॾियणी आहे। मैट्रिक खां वठी ऑनवर्ड जेका बि तव्हां वटि डिग्री आहे। उन खां पोइ वर्क एक्सपीरियंस। तव्हां एड ते क्लिक कंदा वेंदा ऐं उन खां पोइ तव्हां जीअं ई पूरी प्रोफाइल कंदा तव्हां वापसि अवेलेबल जॉब्स ते ईंदा। उन खां पोइ ही अवेलेबल जॉब्स आहिनि हिन ते ईंदा ऐं जंहिं बि जॉब में तव्हां
अप्लाई करण चाहियो, फॉर एग्जांपल ही डेटा एंट्री ऑपरेटर आहे या जूनियर असिस्टेंट आहे, इन में अप्लाई नाउ ते क्लिक कंदा ऐं ही तव्हां खां पंहिंजी डिटेल्स वेरीफाई जो पुछंदो, तव्हां पंहिंजी डिटेल वेरीफाई कयो ऐं लास्ट में ही अची अप्लाई फॉर दिस जॉब ते तव्हां क्लिक करे छॾींदा, तव्हांजी अप्लाई थी वेंदी। उन खां पोइ उहो फॉर्म तव्हां डाउनलोड करे ऐं तव्हां सबमिट कराईंदा जेको एड्रेस ॾिनल हुयो, अदरवाइज तव्हांजी जेको आहे जॉब एप्लीकेशन एक्सेप्ट न थींदी अगरि लेट घणी थी वई। उमीद था कयूं तव्हांखे समझ में अची वियो हूंदो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो फॉर्म कीअं फिल कयूं। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।